नौशर फिरोज़ का ख़बर है तो दहशतगर्दी टोड़ अदालत में बिलाल ज़रदारी क़त्ल ऐं पुलिस ते हमले केस जूं ॿुधणी थियूं आहिनि। अवांखे अपडेट कयूं नौशर फिरोज़ का तो दहशतगर्दी टोड़ अदालत में बिलाल ज़रदारी क़त्ल ऐं पुलिस ते हमले केस जूं ॿुधणी थियूं। NPP सरबराह गुलाम मुर्ज़ा जतोई, मसरूर जतोई ऐं ॿिया पेश थिया आहिनि। वकीलनि जी दलीलनि बाद ॿुधणी 30 सेप्टेम्बर ताईं मुलतवी कई वई। अवांखे ॿुधायूं त राशिद मेमू जो थुराइतो आहियां, जंहिं पार्टी में शामिल जी दावत ॾिनी ऐं मूंखे उन क़ाबिल सम्झो। गुलाम मुर्ज़ा जतोई चयो। गुलाम मुर्ज़ा जतोई चयो त अमीर बख्श भुट्टो सां ताज़त जो मक़सदु सियासी ख़ौफ़ आहे। लाड़काणे जे मुख़्तलिफ़ तकनि ते जतोई बिरादरी जा 40,000 खां वधीक वोट आहिनि। गुलाम मुर्ज़ा जतोई चयो, जूनियर ज़ुल्फ़कार ऐं असां गॾिजी था पऊं त लाड़काणे में 70 सैकड़ो कामयाबी माणींदासीं। गुलाम मुर्ज़ा जतोई चयो। संदसि चवणो त कोशिशि कनि पिया त जेके माण्हू अमीर बख्श समेत विच में वेठा आहिनि उन्हनि खे पाण सां मिलायूं। मुंहिंजो नंढपिणो सतर्क लेफ्टन में गुज़रियो आहे, उते सियासी सरगर्मियुनि जी आजा कयां थो। गुलाम मुर्ज़ा जतोई चयो। गुलाम मुर्ज़ा जतोई चयो त 1987 में गुलाम मुस्तफ़ा जतोई 8 क़ौमी असेंबली मेंबरनि सां गॾु ज़ुल्फ़कार भुट्टो सां गॾियो हो। उन वक़्तु अयूब ख़ान खे असां छॾियो हो। फातिमा ऐं जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो जा वारस आहिनि। अवांखे ॿुधायूं त दहशतगर्दी टोड़ अदालत में बिलाल ज़रदारी क़त्ल ऐं पुलिस ते हमले केस जूं ॿुधणी थियूं आहिनि। नौशर फिरोज़ का ख़बर आहे त दहशतगर्दी टोड़ अदालत में बिलाल ज़रदारी क़त्ल ऐं पुलिस ते हमले केस जूं ॿुधणी थियूं। NPP सरबराह गुलाम मुर्ज़ा जतोई, मसरूर जतोई ऐं ॿिया पेश थिया। वकीलनि जी दलीलनि बाद ॿुधणी 30 सेप्टेम्बर ताईं मुलतवी कई वई। गुलाम मुर्ज़ा जतोई चयो त राशिद मेमू जो थुराइतो आहियां, जंहिं पार्टी में शामिल जी दावत ॾिनी ऐं मूंखे उन क़ाबिल सम्झो। गुलाम मुर्ज़ा जतोई चयो त अमीर बख्श भुट्टो सां ताज़त जो मक़सदु सियासी ख़ौफ़ आहे। लाड़काणे जे मुख़्तलिफ़ तकनि ते जतोई बिरादरी जा 40,000 खां वधीक वोट आहिनि। मूंखे ज़ुल्फ़कार जूनियर सॼो इफ़्तार थिए, उन खां पोइ महिरबानी करे मोटायो। मां जॾहिं इफ़्तार ते वियुसि त मां सम्झां थो 82 खां पोइ पहिरीं दफ़ा वियो हुउसि। मां ज़ुल्फ़कार जूनियर खे ॿुधायो बचपन खां जो हिते गुज़रियो आहे। 67 में जॾहिं पीपल्स पार्टी वजूद में आई त गुलाम सवा ख़ान जतोई 8 नेशनल असेंबली जे सिटिंग मेंबर आहे, जंहिं अयूब ख़ान खे छॾे भुट्टो साहब सां शमूलियत थिया 67। त मुंहिंजी उमिरि 9 साल हुई, पर मां 9 सालनि खां वठी 82 ताईं घणो वियुसि उते सतरि लेफ्टिनेंट वालद साहब सां गॾु। उन खां पोइ हाणे वियुसि त वाकई फातिमा भुट्टो बि आई आहे, ज़ुल्फ़कार जी जूनियर आहे। असल वारिस भुट्टो साहब जातो है ऐं इंशाअल्लाह ताला मां सम्झां थो त सिंध जी अवाम इहा ॻाल्हि सम्झे थी ऐं असल वारिसुनि खे हुनजो हक़ ज़रूरु मिलंदो। अच्छा, कोई सूरत हाल आहे पर एतिरो पाणी न आया आहियो, को बि माण्हू एॾा बुढा आहिनि ऐं माण्हू परेशान थिया आहिनि। ॾिसो, असांजे जेका सिंध जी कचे जी सूरत हाल आहे, 6 लखनि खां पोइ सॼो कचो पुॼी वेंदो आहे। बंदनि खे ख़तरो थींदो आहे वञी 7 लख क्यूसेक खां मथे अगरि गुॾो हुजे त शुक्र आहे 6 लखनि खां हेठि गुॾो पास थियो आहे। त मां सम्झां थो शायदि बंदनि खे ख़तरो न थिए, बाक़ी कचो त 5 लखनि ते 6 लखनि ते वधंदो रहंदो आहे, हमेशह वधंदो रहंदो। राशिद मेमू सुबुह हिकिड़ो बयानु आहे त गुलाम मुस्तफ़ा जतोई साहिबु JUI में शामिल थिए, जेका शामिल थियो त का बि हुन ते FIR न थी। मां पहिरां त राशिद मेमू साहब जो शुक्रगुज़ार आहियां त हुननि मूंखे हिते क़ाबिल सम्झो, मूंखे दावत ॾिनो। वाकई JUI मां सम्झां थो समाज हिकिड़ी मुंज़म पार्टी आहे ऐं हू उन्हनि जे कारकुननि ऐं लीडरनि जे ख़िलाफ़ जेको बि केस था थियनि उहो पोइ वरी उनखे रजिस्ट था कनि, रसनि ते रजिस्ट था कनि, जंहिंजे करे पूरे पाकिस्तान में JUI जे कारकुन ऐं लीडरनि खे गिरफ़्तार करण ते हर हुकूमत लहराए ज़रूरु थी। राशिद मेमू साहब जी वॾी महिरबानी। असां सिंध में राशिद मेमू साहब ऐं असां JD अलायंस में ऑलरेडी आहियूं। मां सियासत कई आहे नज़रियाती, मुंहिंजी सियासत न लेफ्ट जी सियासत आहे न राइट जी सियासत आहे, मुंहिंजी मिडल ऑफ द रोड सियासत। असां JUI जा बि काफ़ी नज़रिया असां सां मिलनि था। हुनजी पंहिंजी पार्टी आहे, हुनजो पंहिंजो मंशूर आहे, इलाक़ में अॻे हलूं पिया। अच्छा, 5 सालनि खां पोइ जेको आहे सो बिलाल भुट्टो मुमताज़ भुट्टे जेको आहे सो तज़त कई आहे ऐं उते हली वियो आहे, तव्हां हिनखे कीअं था ॾिसो? मां हिनखे ईअं थो ॾिसां त शायदि ज़रूरत था महसूसु कनि त अगरि JUI ऐं जेको लाड़काणा इतिहाद ऑलरेडी उते ठहियलु आहे उहो ऐं ज़ुल्फ़कार जूनियर असां गॾिजी था पऊं। लाड़काणे में वॾे मां वॾी जतोई बिरादरी बि आहे। लाड़काणे में मां सम्झां थो मुख़्तलिफ़
तबक़नि में विरहाए जे लाइ न पर कोई 40,000 जती वोट हूंदो मुख़्तलिफ़ तबक़नि। अगरि असां सभु गॾिजी था पऊं त महसूस था कनि। माण्हू घणा त चवनि था त पोएं दफ़ा ई बिलावल साहब हरायो ऐं अरिड़हं में बिलावल साहब हरायो, पोइ जिन्हनि जी महिरबानी अथनि उन्हनि जी महिरबानी जे करे सीटूं खटे वरी असेंबली में पहुता। त हाणे बि हू सम्झनि था कि इहे सभु धुरियूं अगरि गॾिजी थियूं वञनि त असां लाइ अगरि फ्री एंड फेयर इलेक्शन थिए लाड़काणे मां बि 70 सीट कोशिशि कोन करे सघंदासीं। कोशिशि पिया कनि त मुख़्तार साहब जो अमीर मशान ऐं ॿिया जेके बि विच ते वेठा आहिनि उन्हनि खे पाण सां शामिल कयो।